मोलण जा पी खबड़ के समझाए पांजे माइटन के समझाए जेकरे मुझे पुट के कुछ थियो ना उन्हें माइटन सा गड तोखे खबड़ के भी टंगराईंदसे कुछ कोन तो थे तोरे ने भंगोड़े बादशाह पुट के पिणी नालो बहादुर खान हो पर हाने खबर पे तो बहादुर न होयो जे बहादुर हो जे न तो जड़ी दुजनी दी कोन जणया रिजा कोन थी मोलण जा पी रोज एक ने कमाई उनन जो न्यापो दी खणी थे त हिय कंदासे हुआ कंदासे तवा ब पराओ हक दा मुके वठी दियो जानू जा सिरोटा लगन शुरू थया थव अना पिटण ई पारा तन वारी किस्त पोइते थव कुछ कोन थीनो तोखे सफा सुस्त आई सुर तो वने तोखे गोली हणदा त माने अग्या दई छड़ींदो साए तू परवाह न करे मां छो मरा मुआ तू छो न तो मरे गुंदड़ा अम्मा खुदा खां केर घुरो मरण मारण वारियूं ॻाल्हियूं न कयो रब भलाई कंदो रब भलाई कंदो बंदूकुन खां बची वेंदासीं पर इने जानू चरे जे भींड खां बाबो मुश्किल बचेव हूं त वडो पाण के 30 मार तो समझे हूं चरिया तेल में भीतर दा हणनी साबुल भीतर हणी भजी थोने पिए त हिक हिकणी कयास न चरन के कोरत भी कुछ कोन थी करे सके बाबो छा बिगाड़ींदो जानू जा अम्मा मासी न भुल अदे जानू के समझायो हुंदो ॿीहर अहिड़ी हरकत कोन कंदो छोरी तोखे केड़ी खबर या न भुली त पांजे पुट के समझाए थी त जी हिन सा होड़न त पांजे माइटन के मां घुराया खबर रात ओता कते मुखा पुछो त परी के कदे वनो आ में वेहणा चऊं बाबा तो पो छा चयुस मां चे मां जेड़ी मल तुजी दिल चवे हलियो अच वनो आ में वेहण परी के यो चंगो कई लदा पेरो न्याणी जो बाल लाथो अथई बाबे जे मथा यो खीर वारी साड़ी जो बार हुंदो आ सोब पानी विजी विजी वधाए तो अधी केड़ो हिन जे मथा चढ़ी वेठी आ जो वरी हिन जो बार तो चेस तोखे खबर ना है मोलना पुत्र जरे औलाद थींदई पो खबर पवंदई